नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त शिकारपुर मां खबर ईंदा कानपुर लग रहीमाबाद में हथियारबंदन हथा बेदर्दी से कतल थियल मस्जिद जे पेश इमाम मोहम्मद हनीफ बिरोई जा जवाबदार गिरफ्तार न थिया। JUI सिंधी जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो, JUI जिला शिकारपुर जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल्ला मैर, JUI तालका कानपुर जे सदर मौलाना गुलाम कादिर बिरोई समेत गोट गुलाम रसूल बिरोई में पहुंची मकतूल मोहम्मद हनीफ बिरोई जे वारसन अब्दुल सत्तार बिरोई, मोहम्मद इसरार बिरोई से तहज़ियत कई, जिते JUI सिंधी जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त बुनियादनि ते बि झड़ा करण जी साज़िश पई थिए। बाक़ाइदा हुकूमती मशीनरी जे सरपरस्ती में सभु कुझु थी रहियो आहे ताकि इलेक्शन मथो आहिनि ऐं हिकिड़ी प्री प्लानिंग जे तहत लिसानी बुनियादनि ते क़ौम खे उथारिजे, मुहाजिरनि जे नाले ते वोट वठनि ऐं पोइ ही उन्हनि खे कुटिन, ही उन्हनि जे नियाणियुनि खे आंसू गैस जा गोला ऐं शेल हणनि। पोइ सिंध जा अवाम अबोझ सिंधी अवाम चए त वाह जो मुहाजिरनि खे हुकुमराननि कुटियो आहे ऐं पोइ सभु सिंध हुकूमत जा जेको आहे उहे जेका वेधनूं आहिनि उहे सिंधी अवाम निसारे करे उन्हनि खे सिंधी बुनियादनि ते वोट ॾे। इहे न थींदो, इहो ड्रामो आहे, इहो ड्रामो उन्हनि जो बेनक़ाब थी चुको आहे। मुहाजिर हिन धरतीअ जो हिसो आहिनि। सिंधियुनि मुहाजिरनि खे दिलि में जॻह ॾिनी, सिंधियुनि मुहाजिरनि जे लाइ पंहिंजे धरतीअ जा दरवाज़ा खोलिया। सिंधी मुहाजिर भाइर आहिनि, मुहाजिरनि खे हिते रहणो आहे, हिते दफ़न थियणो आहे, हिते पैदा थियणो आहे, हिते खाइणो आहे। मां मुहाजिरनि खे दावत थो ॾियां त लिसानियत जे बुनियादनि ते न, सिंध जे बुनियादनि ते सियासत कयो, सॼी सिंध जी ॻाल्हि कयो, कराची खां कश्मीर ताईं सिंधियुनि जे हक़नि जी ॻाल्हि कयो। जमीयत उलमा तव्हां सां गॾु बीहण जे लाइ तयारु आहे, लेकिन ही साज़िश आहे त सिंध खे क़बाली बुनियादनि ते विढ़ाइजे, लिसानी बुनियादनि ते विढ़ाइजे, मसलकी बुनियादनि ते विढ़ाइजे। जमीयत उलमा उन जे ख़िलाफ़ मैदान में आहे। जमीयत उलमा इन ॻाल्हि ते यकीन थी रखे त हीअ सूफ़ियुनि जी ज़मीन आहे, हीअ प्यार जी ज़मीन आहे, हीअ पापोह जी ज़मीन आहे, हीअ अमन जी ज़मीन आहे। हिते कंहिं बि क़ीमत ते लिसानी क़बाइली ऐं मसलकी बुनियादनि ते बाहि न लॻणु घुरिजे। जेकॾहिं बाहि लॻंदी त पहिरियां वांगुरु जमीयत उलमा जीअं बाहि विसाई आहे, आईंदा बि जमीयत उलमा बाहि विसाई। सॼे मुल्क में दहशतगर्दीअ जी लहर ॿीहर शुरू थी रही आहे। एतिरे ताईं जो पंहिंजो तव्हां ॾिसी रहिया आहियो मुल्क माशी तौर ते बदहाली जे तरफ़ आहे, मुल्क इकनॉमी तौर ते तबाही जे तरफ़ आहे। स्टेट बैंक IMF जी गिरवी बणिजी चुकी आहे। इमरान ख़ान चाइना कर्ज़ वठणु वियो आहे, कर्ज़ कोन थो मिले, कशकोल टोड़णु वियो, कशकोल खणी वियो आहे, बदअमनी थी रही आहे। इहे सभु मसइला आहिनि जंहिंजे लाइ 25 जुलाई 2018 जे ॾींहं खां असां मैदान ते आहियूं। अॼु ॾींहं ताईं असांजा जलसा, असांजा जुलूस, असांजूं तहरीकूं इन जे लाइ आहिनि त ही हुकुमरान इन अहल न आहिनि त हू मुल्क हलाए सघंदा। हू मुल्क खे अमन इन्हनि हुकुमरान मां जान छॾायो, जेकॾहिं मुल्क मां इन्हनि हुकुमरान मां जान नथी छुटे त ख़ुदा न ख़ासि सुभाणे मुल्क दोलख थी वेंदो। असांजी तहरीक मुल्क बचाइण जी आहे। जेसीं ताईं इहे हुकुमरान आहिनि तेसि ताईं मुल्क में अमन अमान न थींदो। उन्हनि खे गड़ी ख़ुदा बख़्श जो जलसे में विहारे गड़ी ख़ुदा बख़्श जो जलसो कामयाबु करायो वियो। भली बिलावल साहिबु इस्लामाबाद वञे, ख़बर पइजी वञे हुनखे त सिंध जो माण्हू केतिरो हुन सां गॾु आहे। पोइ 23 ते पोयां असां बि निकिरंदासीं त बिलावल साहिब खे अंदाज़ो थींदो त 27 फरवरी वारे क़ाफ़िले में माण्हू वधीक आहिनि या 23 मार्च वारे क़ाफ़िले में माण्हू वधीक आहिनि। इहो 27 फरवरी ऐं 23 मार्च जो ॾींहुं फ़ैसिलो कंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।